नमस्कार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़िम नौशर फेरोज़ में गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जो एसी एहसानुल्लाह यूसुफ़ज़ई हेड मास्टर मदरसा हाई स्कूल अल्लाहबख्श मरी गवर्नमेंट मेन स्कूल के मॉडल स्कूल जो दर्जो मिलण ते विज़िट लाइ असेंबली में पहुता। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़र तगड़ मौजूद स्कूल जे उस्तादनि एसी जी आजियां कई। एसी पारां स्कूल जो विज़िट करे क्लासनि जो जाइज़ो वठण खां पोइ उस्तादनि जी साराह कई। उन मौके ते एसी चयो त वसीला महदूद हुजण बावजूद उस्तादनि जी महिनत ऐं असेंबलीअ में शागिर्दनि जो तादाद ॾिसी इहो मालूम थिए थो त उस्ताद महिनती आहिनि ऐं टाइम ते स्कूल पहुचनि था। उन मौके ते हेड मास्टर उस्ताद बचल मरी एसी एहसानुल्लाह यूसुफ़ज़ई ऐं हेड मास्टर मदरसा हाई स्कूल अल्लाहबख्श मरी खे स्कूल जे मसइलनि बाबति आगाह कयो। खेसि ॿुधायो त असां वटि 1200 शागिर्द आहिनि, वसीला तमामु घटि आहिनि, असांखे घुर्बल सहूलियतूं ॾेई मसइला हल कया वञनि। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।